दोस्तों अॼु सुबुह ई तव्हां सां ॾुखाईंदड़ ख़बर शेयर कई हुई त डॉक्टर आकाश अंसारी हाणे असां में न रहियो आहे। ताज़ी ख़बर इहा आहे त डॉक्टर आकाश अंसारीअ जो हैदराबाद जी सिविल अस्पताल में पोस्टमार्टम मुकमिल थी चुको आहे। आकाश जे मड़ खे बदीन नेण लाइ तयारियूं मुकमिल आहिनि ऐं कुझु ई कलाकनि में संदसि मैयत बदीन पहुची वेंदो। बदीन जे मुख्य पीर चौक ते हज़ारे माण्हू गॾु थी विया आहिनि जेके आकाश जे मैयत जे इंतज़ार में आहिनि, मैयत जी आजियां लाइ गॾु थी विया आहिनि। मुतहरिक किरदारु सिंध जो ख़ासि करे बदीन जो आकाश अंसारी अॼु पंहिंजे ई घर में हैप्पी होम्स घर में जेको आहे सो असांखे मुअल हालत में मिलियो। इंतिहाई ॾुखोईंदड़ वाक़ियो हैप्पी होम्स आहिनि सिटीज़न कॉलोनी हैदराबाद में। पहिरियां त इहा ख़बर आई त हू गुज़ारे वियो, पोइ वरी इहा ख़बर आई त बाहि जो वाक़ियो पेश आयो। पहिरियां इहो चयो वियो त बाहि शॉर्ट सर्किट सबबु लॻी आहे, पर पोस्टमार्टम रिपोर्ट में इहो जेका इब्तिदाई तौर ते जेके निशानियूं ॿाहिरि आयूं आहिनि उन्हनि मुताबिक़ डॉक्टर साहब जे कंध ते ऐं कुल्हनि ते पुठीअ ते तशदुद जा घटि में घटि 3 निशान ॾिठा विया आहिनि जिन मां रत बि वई आहे। उन सां गॾु डॉक्टर साहब खे जेका शर्ट या कमीस पातल हुई उन मंझां घासलेट जी बोइ बि अचे थी। तंहिं करे इहो चवणु त शॉर्ट सर्किट सबबु इहा बाहि लॻी आहे, इहो सुवालु इते जो इते पंहिंजी मौत पाण मरी थो वञे। ॾाढो सुठो किरदारु अदा कयो हिन सिलसिले में डॉक्टर साहब जी घरवारी अदी हाजियाणी चयो त पोस्टमार्टम थियणु घुरिजे त जीअं असांखे ख़बर पवे त कातिल केरु आहे, कातिल जा पेरा केॾां था वञनि पिया। अफ़सोसनाक ॻाल्हि इहा बि साम्हूं आई आहे त डॉक्टर जो जेको पुटु आहे विशाल लतीफ़, नालो केॾो प्यारो आहे, उन साल खनि अॻु में डॉक्टर ते बदीन में पिस्तौल बि ताणियो हो पंहिंजे पीउ ते, जंहिंजी FIR बि दाख़िल थी, पर घर जो मामिलो हो, वरी डॉक्टर साहब हुनखे छॾायो। इहे बि इतला आहिनि त हुन जे ATM कार्ड जो पासवर्ड हथ करे डॉक्टर साहब जे अकाउंट मंझां 40 लख रुपया बि कढाया विया, जंहिंजी हुन FIR हैदराबाद में दाख़िल कराई हुई। विशाल लतीफ़ पाण बि अस्पताल में दाख़िल आहे ऐं हिन जा मुतज़ाद बयान अचनि था। पहिरियां हिन चयो त चाबी कमरे जी कोन हुई, ड्राइवर वटि हुई, वरी ड्राइवर आयो, गाॾी मंझां चाबी कढी दरवाज़ो खोलियोसीं, अंदरि धुओं भरियलु हुयो, बाबे खे बाहि लॻी चुकी हुई वग़ैरह वग़ैरह। वरी ॿिए कंहिं चैनल सां ॻाल्हाईंदे ई चवे थो त असां दरवाज़ो भञी अंदरि दाख़िल थियासीं। इहे मुतज़ाद जेके बयान आहिनि इहे शुभ में था विझनि, शक में था विझनि त विशाल लतीफ़ आजो नाहे। पहिरियां इहे बि ख़बरूं आयूं त जंहिं माण्हू डॉक्टर साहब खे धमकियूं बि ॾिनियूं हुयूं उहो बि घर जे हिकु ॿिए कमरे में सुतल हुयो, पर हाणे आहिस्ता आहिस्ता इहो नालो खणनि पिया विशाल लतीफ़ जो। विशाल लतीफ़ डॉक्टर जो पुटु आहे। पोइ हाणे इन वाक़िए में मुलविस आहे या न, इहा तस्दीक बाद में थींदी, पर हिन वक़्तु असांजो हिकिड़ो दिलबर दोस्त, दिलबर माण्हू, सिंध जो बहितरीनु शाइर डॉक्टर आकाश अंसारी असां में न रहियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त डॉक्टर आकाश अंसारी 15 डिसंबर 1956 ते ॼाओ ऐं संदसि छठीअ जो नालो अल्लाह बख़्श हुयो ऐं हिन शुरूआती तौर ते पंहिंजो तख़ल्लुस उदासी रखियो। जॾहिं हू स्कूल जे ज़माने खां, कॉलेज जे ज़माने खां ई हुन शाइरी शुरू कई ऐं हिन जो नालो हूंदो हो अल्लाह बख़्श उदासी। अॻिते हलियो, क़ौमी शाइर बणियो त ही थी वियो अल्लाह बख़्श उदासीअ मंझां डॉक्टर आकाश अंसारी। ऐं अॼु उहो डॉक्टर आकाश अंसारी जेको चवंदो हो, ओ अमा राति जे रहज़ननि हथां मां बि मारियो वञा, हू राति जे रहज़न हथां मारियो वियो आहे। डॉक्टर साहब जो मैयत संदसि अबाणे क़ब्रिस्तान जिते हुन जी वसियत हुई त उमर मुक़ाम में खेसि दफ़न कयो वञे,
उते तयारियूं मुकमिल आहिनि। हज़ारे माण्हू बदीन जे पीर चौक ते गॾु थी विया आहिनि, जेके डॉक्टर साहब जे मैयत जो इंतज़ारु करे रहिया आहिनि। तवक़ा आहे त क़ौमी वक़ार, क़ौमी शान ऐं क़ौमी जज़्बे सां डॉक्टर साहब खे सिंध अमर जे हंज में सुम्हारियो वेंदो ऐं कातिल केर बि हुजे उहो कानून खां बची न सघंदो ऐं पंहिंजे मंतक़ी अंजाम खे पहुचंदो। पंहिंजे भाउ, पंहिंजे दोस्त शेर मोहम्मद ख्वाड़ खे इजाज़त ॾींदा। अला वाहे।